कंदासीं इन ख़बर सां त सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे घर मां खयो वियो। वकील चयो त बाद में दहशतगर्दी जो केस दाख़िल करे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। असां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे घर मां खयो वियो। वकील चयो त बाद में दहशतगर्दी जो केस दाख़िल करे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। असां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो चवणु हो त गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी खे घर मां खयो वियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकीलनि पिणु चयो त बाद में दहशतगर्दी जो केस दाख़िल करे जुडिशियल मजिस्ट्रेट जी अदालत में पेश कयो वियो। असां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण वारे केस जी ॿुधणी थी आहे। अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सिकंदर भुट्टो। जी सिकंदर, सिंध हाई कोर्ट में शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण वारे केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी बाबति आगाह कजो। सिंध हाई कोर्ट की बरखनी शागिर्द अॻवान गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ धमाकेदार मादो रखण जे केस वारो फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हो। अदालत केस ख़ारिज करण जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ फ़ैसिलो ॾेई छॾियो आहे। अदालत गनी अमान चांडियो ऐं सरमद मीराणी ख़िलाफ़ दाख़िल केस ख़ारिज करण वारी दरख़्वास्त जेकी आहे त रद्द करे छॾी आहे। दरख़्वास्त गुज़ार जे वकील अदालत खे ॿुधायो त सरमद मीराणी ऐं गनी अमान चांडियो अॻु में गुम थियल हुआ। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो अदालत खे में इहो मौक़िफ़ हुयो त गनी अमान चांडियो खे इस्पताल मां ऐं सरमद मीराणी खे घर मां खयो वियो हुयो। वकील चयो त बाद में दहशतगर्दी जो केस दाख़िल कयो वियो हो ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट जे साम्हूं गिरफ़्तारी ज़ाहिर करे पेश कयो वियो हो। CTD पुलिस पारां जुडिशियल मजिस्ट्रेट ॿिन्ही खे आज़ादु करण जो हुकुम जारी कयो हुयो। सिंध हाई कोर्ट जुडिशियल मजिस्ट्रेट जे फ़ैसिले खे कालादम करार ॾिनो हो। सिंध हाई कोर्ट जे वक़्ती चीफ जस्टिस पारां ॿिन्हिनि खे दहशतगर्दी तोड़ वारी अदालत में पेश करण ऐं संदन जेल उमाणण जो बि अदालती हुकुम ते अदालत मोकिलण जो हुकुम ॾिनो हुयो। वकील इहो दरख़्वास्त गुज़ार इहो चयो त अदालत CTD खे दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी अदालत में रिमांड पेश करण जो बि हुकुम ॾिनो हुयो। ॿई जवाबदार जेको आहे त अदालती रिमांड ते हिन वक़्तु जेल में आहिनि। जी बिल्कुलु ठीकु आहे सिकंदर, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।